सब्जी मंडी जे दलालनि ऐं सरमाएदार एग्रीकल्चर खे तबाह करे छॾियो। सारी आबादगार जेको आहे सो हाणे आउं सम्झां थो त न को कमाद पोखींदा, न को सारियूं पोखींदा, न को कणिक पोखींदा, न को भाॼियूं पोखींदा। हाणे ॾिसो कहिड़ो था एहतियात कनि, पर इलाजु इहो ई आहे हिननि माण्हुनि जो। छो त भाॼियूं जिते ठहनि थियूं, जिन ज़िलनि में ठहनि थियूं, ठठे में, बदीन में, सिजाल में, हैदराबाद में, उते मंडियूं आहिनि कोन। मंडियूं वॾनि शहरनि में, या जेको आहे सो कराची में, या हैदराबाद में। हाणे उते उन्हनि जी मर्ज़ी आहे। हाणे टक भरे गोभी जी अमरा खणी आयो, उहा गोभी जी मार्केट आहे कोन। हाणे गोभी ₹2 जेको आहे सो किलो। हाणे अंदाज़ो करियो, ₹2 किलो, 50 रुपए में अधु मण, 100 रुपए मण। हिते असांखे जेको आहे इस्लामाबाद में गोभी 100 रुपए खां घटि कान थी मिले हिते, 100-150 रुपया हिते। ऐं टमाटा बि हिते जेके आहिनि उहे 80 रुपया लॻा पिया आहिनि। पर असां वटि सिंधी सूरत जेका इहा आहे त टमाटा माण्हू जेके आहिनि से उहो खाराइनि पिया, गॾनि खे खाराइनि पिया, ढगनि खे खाराइनि पिया, ढोरनि खे खाराइनि पिया, ऐं कावड़ में उछलियो छॾीनि पाणी में। इहो हुनखे अकुलु कोन थो अचे त असीं जेको आहे सो को केचप जेको नंढिड़ो कारखानो केॾो किरोड़े रुपया ख़र्चु कनि था। 2-3 ज़मीनदार गॾिजी पवनि, कोल्ड स्टोर बि ठाहे विझनि, हुन में भाॼी अगरि न हले, मार्केट न हुजे त रखी छॾी, न ॾियनि जेको आहे सो अधु मुल्ह में। ऐं टमाटो केचप त हीअं हर शइ वधि खां वधीक जेको आहे टमाटो वठनि ई कोन था माण्हू। उहो टमाटो केचप आहे, उहो जेको आहे सो हले थो। हाणे उहो माण्हू घर में बि ठाहे सघे थो, नंढियूं फैक्ट्रियूं बि ठाहे सघनि थियूं। ख़ैर उहो जेसीं हुनखे अकुलु अचे तेसीं हिन तबाह करे छॾियो आहे। हिन हुकूमतनि ॾोह छट झुलाया, माण्हुनि खे रोज़गार बि ॾिनऊं, माण्हुनि खे घर बि ठाहे ॾिनऊं, ऐं पंहिंजो सोने जे चमचनि में माण्हुनि खे खारायूं, माण्हुनि खे जहाज़नि ते उॾारियूं माण्हुनि खे। पर माना हीउ जेको हेॾो ख़र्चु कनि था, टमाटे ते केतिरो ख़र्चु चवंदो, हिकिड़ो दाणो जेको ॿिज जो आहे उहो बि क़ीमती आहे। बसरु आहे उहो बि जेको आहे हाणे उनजी मार्केट छा आहे भई, या त जेको आहे सो ॿाहिरां माल अची वियो, हर हिंदुस्तान मां अची वियो, ईरान में अची वियो, पंजाब में अची वियो, हुतां अची वियो, हुतां अची वियो, त पोइ हेॾो जेको आहे सो पोइ इहे इंश्योर बि न आहिनि इहे थियल। अञा बेसिक आहे हारी ज़मीनदार आबादगार इंश्योर हुजनि त जेकॾहिं अघु किरे थो, अघु हुननि माण्हुनि खे भरे ॾियनि। इहो त स्टेट जो मसइलो आहे न। त भई उनखे घटि में घटि जेको ख़र्चु जेको कनि था ऐं जेका मज़दूरी उन्हनि जी उहा बि माण्हुनि खे मिलणु खपे। मुनाफ़ो खणी उन्हनि खे न मिले, जेको आहे सो करोड़पति खणी उन मां न थिया। हाणे त मूंखे लॻे थो त हीउ माण्हू कमाए केरु थो, कमाए दलाल कमाए थो मंडी में जेको आहे, ॿियो माशाखोर कमाए थो, ॿियो सरमाएदार कमाए थो, ॿियो माण्हू हुनखे जेको आहे ताज़ी भाॼी मुफ़्त में मिले थी। त हाणे इहो जेकॾहिं तव्हां पोरियतनि सां हासिलु कंदव, कहिड़ो पोरियतनि जो हाल, छिनल छॼ कुल्हनि में, छिनल छॼ हथनि में कुल्हनि कोॾारा, ओॾ में वीचारा ॾाखा वञनि था। ॾियो रहम करियो हिननि माण्हुनि ते। सुभाणे ई माण्हू इहे न को भाॼियूं पोखींदा, न को अनाज पोखींदा।